Bismillahirrahmanirrahim. Innama yakhshallaha min ibadihil ulama. Sadaqta ya rabbal alamin. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दुरूद शरीफ पढ़ो बुलंद लाउड के थोड़ो खोल तो सही हेली वाली जलसो आ कॉन्फ्रेंस तू लाउड बंद के अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमाइन या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। अज 20 फरवरी सन 2021 8 रजबुल मुरज्जब जी रात 1442 हिजरी जामिया दारुल फ्यूज मुहम्मदिया दादू शहर में अल्लाह जी मेहरबानी से 14 आलिमन सगोरन जी दिस्तारबंदी थी। दोस्तों मां तमाम घणो टाइम न वठंदुसि छो त असांजा कायदे सिंध जर्नैल इब्न जर्नैल मुजाहिद हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो मुद्दसिलुल आलिया स्टेट जलवा अफरोज आहिन उस्तादुल उलमा शेख अल हदीस हजरत साईं उस्ताद मंजूर अहमद साहब दामत बरकातुहुल आलिया भी मौजूद आहिन। इन्हनि आलिमन पंहिंजे कायदीन जी मौजूदगी में मां थोरो वक़्तु वठंदुसि, थोरो तवजो कयो। अल्लाह जे मेहरबानी सां अॼु दारुल फ्यूज़ दादूअ मंझा 14 आलिम फारिग थी चुका आहिनि। 13 आलिम हज़रत मौलाना हबीबुर रहमान मलकानी साहब सवेरे वेठा हुआसीं ॻाल्हि ॿुधाईं त हज़रत साईं मंज़ूर अहमद साहब जन फरमायो त हज़रत साईं मेर वारा रहमतुल्लाह अलैह भी पंहिंजी ज़िंदगीअ में 100 आलिम फारिग कया हुआ। अॼु दारुल फ्यूज़ मां भी 100 जो अंग पूरो थींदो। असां दुआ था कयूं त अल्लाह ताला साईं मंज़ूर अहमद साहब के सेहत कामिला आजिला मुस्तमिर नसीब फरमाए। 100 न बल्कि पंहिंजी ज़िंदगीअ में अञा भी डबल यानी 200 आलिम कढनि। दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो मेराज जो महीनो आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन महीने में मेराज कयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक तमाम घना कमाल बख्शा, पर वॾे में वॾो कमाल मेराज जो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ में वॾे में वॾियूं रातूं सफ़र जूं 2, हिकु मेराज जी रात आहे, ॿी हिजरत जी रात आहे।
मेराज जो सफ़र भी मके पाक खां शुरू थियो, हिजरत जो सफ़र भी मके पाक खां शुरू थियो। मेराज वारी रात भी सवारी मिली, हिजरत वारी रात भी सवारी मिली। मेराज वारी रात रफ़ीक जो नालो आहे जनाबे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम। हिजरत वारी रात जो रफ़ीक मिलियो उन जो नालो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु। मेराज वारी रात सवारी मिली उन जो नालो बुराक। हिजरत वारी रात जेका सवारी मिली उन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जा कुल्हा मुबारक। मेराज वारी रात जेको रफ़ीक हलियो मके का मदीना, तूर सीना जबल, बैतुल लहम, बैतुल मुक़द्दस, सतई आसमान, अर्श, सिदरतुल मुंतहा दे एंड करे बिही रहियो। साईं मां न हलंदुसि, मुंहिंजो दर्जो मुंहिंजी हद ते पूरी आहे, पर हिजरत वारी रात वारे रफ़ीक ते नज़र कर। मके खां हलियो आहे, मदीने में, बदर में, ओहद में, हुनैन में, सुलह हुदैबिया में, तबूक में, मदीने में भी गंड, गार में भी गंड आहे। अज नज़र कर त मिठे मोहम्मद करीम सां मज़ार में भी गॾु सुतो पियो आहे। तोड़ निभाई हिते जिब्रील भी रहे। सही फरमायो हल चई सही बस दर्जो पूरो। जिथे नूरनि जे सरदार जो शान खुटो उतां बशर जे सरदार जे शान जी इब्तिदा थी थिए। अब्दुल जब्बार ज़मान खे ताक़त न आहे जो हुजूर जो शान बयान करे पूरो कयूं वञे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान तमाम वॾो आहे। अल्लाह फरमाए वरफ़अना लका ज़िक्रक, सोना असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो। संजन मथे विया, हुजूर जे जुती मुबारक जो मक़ाम पुछणो थी त जिब्रील खां पुछ। जिब्रील जवाब ॾींदो त मां सिदरतुल मुंतहा ते बीही करे हीअ जो नज़र कई त मां जिब्रील जी नज़र खुटी वई, पर मुहम्मद मुस्तफ़ा जी जुती मुबारक अञा बि मथे पई वञे। रफ़रो भाई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मां तन कलम जो आवाज़ ॿुधो, उधन या मुहम्मद, उधन या अहमद, उधन या खैरल बरी। वेजो आ वेजो मुझा मुहम्मद, वेजो आ मुझा अहमद, वेजो आ समूरी मखलूक का भला चो मुहम्मद सभिनी खां भलो आ। ॾाढा नथा चओ पोइ वेझो थियो, एतिरो वेझो। फरमाईंदा वकान क़ाब क़ौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो, जेको होरियां चवंदो पंधु वेंदो, पंधु वेंदो त 3 साल लॻंदव। ॾाढा सुभान अल्लाह चवंदो त कराची खां जिद्दे ताईं जहाज़ में कुल 3 कलाक लॻंदा। अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए। वेझो आहे सोना, वेझो आहे। पोइ एतिरो वेझो थियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह फरमायो सोना दोस्त जो दोस्त ॾे वींदो आहे, कान का सुखड़ी आणींदो आहे। छा आंदो अथई? मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया अर्ज़ कयो मुंहिंजा मोल मां अहिड़ी शइ आंदी आहे जेका तो वटि आहे ई कान का। सोना मूं वटि कहिड़ी शइ न आहे। वठण वारा वठी वठी थकिजी पिया, मुंहिंजे खज़ाने में कर रही न आई आहे। कहिड़ी शइ जी खोटी आहे? मदीने जे मीर चयो मुंहिंजा मौला मां 3 शयूं आंदियूं आहिनि। अबा घणियूं? 3। कहिड़ियूं? हुज़ूर पढ़ियो अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात वतय्यिबात
ओ मुझा मौला करीम इन ज़बान जेका तो ज़बान नहीं आ यो जेके वो हमद करे तुझो तारीफ करे तुझी नारा हणे तुझा अत्तहियातु लिल्लाह इन ज़बान सां जेका भी तारीफ कया तुझे लाइ सोना ये जान नहीं थई रुकू कया तुझो सजदो कया तुझो क़याम कया तुझो व तय्यिबात अत्तहियातु लिल्लाह वस्सलावात व तय्यिबात ओ मुझा मौला जेको तोखे तो मुखे माल ॾिनो आ इन मां ख़ैरात कया तुझे नाले ते सदको कया तुझे नाले ते बास मूस कया तुझे नाले ते नज़र न्याज़ कया रब तुझे नाले ते और इबादत भी तुझे लाइ जानी इबादत भी तुझे लाइ माली इबादत जी भी तुझे लाइ मदीने जे मीर चयो मुंहिंजा अल्लाह मां टे शयूं आंदियूं आहिनि हिन ज़बान सां हमद तुंहिंजो हिन जान सां सजदो तुंहिंजो क़याम तुंहिंजो रुकू तुंहिंजो जेको तो माल ॾिनो आहे न हिन माल मां जेको बि ख़र्च कया न तुंहिंजे नाले ते रब बि जवाब में टे शयूं ॾिनसि टे कहिड़ियूं टे शयूं अल्लाह फरमायो सोना जेकॾहिं हिन ज़बान सां तारीफ़ मुंहिंजी कंदे नारा मुंहिंजा खणंदे ज़िक्र मुंहिंजो कंदे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर सोना जे ज़बान सां मुंहिंजी हमद कंदे तौहीद बयान कंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु ओ मुंहिंजा दिल पर मां रब जी सलामती थई ॾाढा न थो चए हेॾे मूले न थो चए मोहब्बत सां न थो चए सुभान अल्लाह कायदे से निस्ते दे जलवा फरोज आहिनि मां जल्दी ख़त्म थो कयां अर्ज़ो कयां अल्लाह फरमाए सोना हिन ज़बान सां हमद मुंहिंजो कंदे त मुंहिंजी सलामती थिए जान सां मुंहिंजी इबादत कंदे सजदो मुंहिंजो कंदे रुकू मुंहिंजो कंदे क़याम मुंहिंजो कंदे व रहमतुल्लाह मां रब जी रहमत थई रहमतूं थई ओ मुंहिंजा दिल पर जेकॾहिं पंहिंजे माल मां रब जे नाले ते ख़ैर ख़ैरात कंदे त मां अल्लाह को बरकत करे छॾींदो मां सलामती भी तोते रहमत भी तोते बरकतूं भी तुझे माल में मदीने जे मीर चयो मौला हे मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे लाइ छड़ो वंड वठण न आयो आहियां छड़ो पंहिंजे लाइ न इहा सलामती इहा रहमत इहा बरकत अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ओ मुंहिंजा मौला इहा रहमत इहा सलामती इहा बरकत मुंहिंजे उम्मत मां जेके सालिह बाना आहिनि उन्हनि जे लाइ बि मां वंड वठण आयो आहियां अल्लाह अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं रब करीम पाण में गुफ्तगू पिया कनि कचहरी पिया कनि जिब्रील ॿुधे पियो पोइ जिब्रील छा पढ़ियो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मैं शादी तो ॾियां त अल्लाह का सवा कोई माबूद अल्लाह का सवा कोई माबूद ऐं मां शाहिदी तो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो बानो ऐं उन जो रसूल आहे साजन वापसि मोटिया 50 वक़्त नमाज़ मिली ॿुधो सही ने फरमायो जॾहिं मां पोइ हिते मोटियुमि त पोइ सॾु थियो या मोहम्मद जी मुंहिंजा मौला अल्लाह फरमाए सोना पंहिंजी उम्मत लाइ मां रब जो न्यापो खणी वञ न्यापो मदीने जे मीर मेराज वारी रात आंदो आहे अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो अमल कंदो ॻाल्हायो नथा कंदो
या मोहम्मद मुर उम्मतक अकरिमु सलस। अल्लाह फरमाए मुझा दिलबर नबी, मुझा सोना नबी, मुझा प्यारा नबी बाजी उम्मत के मां रब करीम जो न्याबो दे चवेन पिन शख्स जी इज्जत कन। अल्लाह आलिम अल वालिद हामिलुल कुरान। सोना चवेन आलिम जी इज्जत कयो। आलिम आलिम मामूली शइ न अथव, आलिम वॾे शान वारो। जाहिल ऐं आलिम एक जड़ा न अथव। रब तो फरमाए आलिम जी इज्जत कयो। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। ये बोले तो रुको खिले थोड़ा तवज्जो तक कर, थोड़ा तवज्जो तक कर। अल्लाह तो फरमाए तो अल्लाह का डिजण वारा आलिम, आलिम ऐं जाहिल एक जड़ा न आहिनि। रात ऐं ॾींहुं हिकु जहिड़ो न आहे। रोशनी ऐं ऊंद हिकु जहिड़ी न आहे। अल्लाह तो फरमाए हे आलिम आबिद सॼी रात मुसल्ले ते बीठो, रुकू थो करे, सजदा थो करे, तहज्जुद थो पढ़े, नफ़ल थो पढ़े। हेॾो आलिम रात जो ईशा जी नमाज़ पढ़ी करे वञी सुम्ही पियो, सॼी राति निंड पियो करे, तहज्जुद नफ़ल नथो पढ़े, ईशा जी नमाज़ बा जमायत पढ़ी अथई, हाणे सुतो पियो। वरी सुबुह थी उथी करे बा जमायत नमाज़ पढ़ियई। अल्लाह 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 अल्लाह। ॿुधो दादू जा ग़ैरतमंद मुस्लमानो, रब तो फरमाए सोना इन आबिद जी इबादत का वधीक मां अल्लाह के आलिम जी निंड ॾाढी प्यारी आ। आलिम जी निंड भी इबादत। ये आलिम ये मामूली ॻाल्हि थी। मां हदीस में पढ़ियो को भी आलिम सगोरो या तालिबुल इल्म, इल्म जी तलब कंदड़ तालिबुल इल्म ये मामूली न अथव। कुरान जो हाफ़िज़ मामूली न अथव। कहीं भी कब्रिस्तान में छड़ो गुज़र करे वजन, ये तालिब गुज़र करे वियो, आलिम गुज़र करे वियो कब्रिस्तान में। फरमाई इन जे बरकत जे करे अल्लाह इन कब्रिस्तान वाले जे मथां 40 ॾींहं अज़ाब उतारे थो छॾे। न तो चए सुभान अल्लाह। 13 आलिम फारिग थिया था वञनि दादूअ मां, ये कम कंदा पंहिंजनि इलाइक़नि में। दारुल फ्यूज़ मां फारिग थी सॼी सिंध बलोचिस्तान में कम पिया कनि। असांजे जामिया इस्लामिया लाड़काने मां 170 आलिम फारिग थी चुका आहिनि। चओ न सुभान अल्लाह। हाफ़िज़नि जो त तादाद ई न आहे। हाफ़िज़ एॾा ये दुनिया के कुंड कुर्स में दीन जो कम कन। चो मदरसा बंद न थींदा, चो हे कम खुटड़ो न है, चो वधणो आहे, वधंदो। अॼु दादूअ में थोरा हिकिड़ो मदरसो साईं उस्ताद मंज़ूर अहमद साहब मेहनत कई, हाणे त चपे चपे ते चौधारी दादूअ जे मदरसा। असांजे लाड़काने में हिकिड़ी मस्जिद अल्लामा हक़ानी रहमहुल्लाह जॾहिं हो खोड़े के चई त ईद पढ़ाए, सरकार ऐलान कयो अचे मां न पढ़ाईंदुसि। चए रातों रात ट्रपड़ खणी निकिरी वञ। रातों रात डांद गालीअ में ट्रपड़ विझी बचड़ा वठी अची लाड़काने में हिकिड़े शेख घरड़ो ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह उन मेहनत कई, उन जो बचड़ो ॼाओ ख़ालिद महमूद, ख़ालिद अहमद उन जो नालो हो। सखर में वॾो जलसो हो, मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह आया। चई त हक़ानी साहब फरमायो ख़ालिद महमूद नंढड़ो हो, ख़ालिद अहमद। मां चयोमांसि साईं हिन नंढड़े खे थोरो टाइम ॾियो, तकरीर करे। मुफ्ती महमूद जे ॿार छा कंदो, वठी आयो ॿार। चईसि ॿ 2 मिंट। जॾहिं शहीद रहमतुल्लाह अलैह नंढड़ो हो, जॾहिं तकरीर कई त मुफ्ती साहब सरो चेहरे ॾे पियो ॾिसेसि। जॾहिं चईसि त 5 मिंट ॾियोसि, पोइ वरी चई न अञा 5 मिंट ॿिया बि ॾियोसि, अञा 5 मिंट ॿिया बि ॾियोसि। लही आयो हक़ानी साहब खां पुछे नालो छा अथसि?
जिसका नाम है खालिद अहमद चैनई, आर से ये खालिद महमूद है। वो खालिद महमूद कब क्यों हिक लाड़काने में मस्जिद रही जो लाड़कानो अजो अल्लाह जी मेहरबानी से हुन बिरेवली हज़रात जूं 300 मस्जिदूं सर्वे कयूंसीं असांजी हिक न हाणे असां बि 200 खां चढ़ी हलिया ऐं हर मस्जिद में मदरसो आहे। चओ न सुभान अल्लाह। रात लाड़काने में मुझे माले में जिते कादियानी प्यारा आहिनि कादियानी जो गढ़ो आहे उते हुन यारनि जो गढ़ो आहे टिकुंडनि झंडनि जो हा उते राति जलसो थियो वॾी जमायत आई वॾा आलिम आया। दोस्तो हे कमु खुटणो नाहे चो वधणो आहे। चओ न इंशाअल्लाह ॾाढा चओ न इंशाअल्लाह। मां काइदे से में तव्हांजे विच में हाल घणो न थींदुसि बसि फरमाए चवे त आलिम जी इज़त कयो। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया रहमत वारा नबी फरमाए दवा मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। असांजो नबी रहमत वारो हरीस नबी हुजूर तो चवे काई न काई बहाने सां मुंहिंजा उम्मती बची करे जहन्नम खां जन्नत वारा बणजी वञनि। कहंदे के फरमाए कुन आलिमन सब आलिमन 4 जमातूं साईं ॿुधायूं घणियूं उनमें फार्म भराए 4 कुन आलिमन सब आलिम थियो। हाणे सब आलिम त कोन थींदा न हे अचली ॾाढ़ी वारा हे त नौजवान ते थींदा मेहनत कंदा पर मुझे सही फरमायो मां मोहम्मद जी दिल थी चे त तव्हां सभु आलिम बणिजी वञो। सही आलिम त न थियासीं पाण फरमायो जे आलिम न थिया त ओ मुतअल्लिमन पर तालिब थियो इल्म जी तलब कयो। इल्म जी तलब कंदे कंदे मौत अची वई जाम जे ॾियारे तॾहिं उथंदे अल्लाह आलिम करे उथारींदई आलिम थियो। साईं आलिम न थी सघियासीं पाण फरमायूं ओ मुतअल्लिमन भला तालिब बणिजी वञो। तालिब साईं हाणे तालिब बि न थी सघियासीं। अल्लाह अल्लाह वाह सफ़ीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफ़ादार नबी हुज़ूर फरमायो तालिब बि न थियो आहे आलिम बि न थियो आहे आओ सामिअन भला आलिम जे मजलिस में वञो। ये मजलिस जेके तव्हां वेठो ये कचहरी ये जमात भी छोटकारे वारी है। चओ न सुभान अल्लाह। आलिम थियो आलिम न थिया त तालिब थियो तालिब न थिया हो त हुज़ूर फरमाए भला आलिम जे कचहरीअ में त वञो उलमा जे मजलिस में। थोरो मूंखे तवजो कयो नबी से फरमाए जेको कंहिं आलिम जे मजलिस में वेठो ॼणो कंहिं नबीअ जे कचहरीअ में वेठो। आलिम जे मजलिस में जेको वेठो ॼणो कंहिं नबीअ जे कचहरीअ में वेठो। हाणे फरमायूं 5 शयूं अहिड़ियूं अथव जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो आहे। नथो चए सुभान अल्लाह। आलिम न थियो आहे तालिब थी तालिब न थियो आहे सामियो थी। साईं दादूअ में आलिम असां ॿारहली जा कचहरी नसीब न थी थिए पाण फरमायूं या चौथी बि जमायत अथई थोरो तवजो कर कहिड़ी पाण फरमायो घर में वेठो दुकान तो हलाए ड्यूटी तो करे ॿिया कमकार अथई गॾु गाॾो तो हलाए रक्शो तो हलाए घुमंदो तो अचे अञा चौथी जमायत अथई मुंहिंजे साईं फरमायो हुन में फार्म भर। अल्लाह अल्लाह साईं कहिड़ी पाण फरमायूं आलिम न थियो आहे त तालिब थी तालिब न थियो आहे आलिम जी कचहरी में वञ सामियो थी इहा बि तोखे वसियत न। अल्लाह अल्लाह मुझे से फरमाया चौथी जमायत मां मोहम्मद करीम ॿुधायां थो साईं कहिड़ी घर में वेठो आहे औ मुहिबान आलिमन सां मुहबत कॾहिं नबी बेड़ो पार के पोयां सुभान अल्लाह नथा चवनि। काइदे सिंध छा चवंदो त सपा निंड में न ॾाए छा छो त 12 थी विया न 12 खां पोइ वाइस ईअं थो जीअं सकरात वारे मथां यासीन पढ़नि न मरे न उथे। जागो था माशाअल्लाह सब जाग में हो न
ॿुधो 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 सम्झो बि था सम्झो बि था ॿुधो बि सम्झो था न अब जेके नथा सम्झो उहे हथु खणो ॿ टे आहिनि जेके नथा सम्झनि उहे ॿ टे आहिनि बाक़ी जेके सम्झो था ॿई हथ खणी सुभाणे अल्लाह था चओ वाह सम्झनि सभु था अलाए न त हिकिड़ी जाइ ते मौली साहब वाइज़ो करायो पोइ मौली साहब न आया हथु थियो वॾी मजलिस अची परेशान थियो जलसे कराइण वारो साईं केॾी परेशानी हूंदी आहे हाणे ॾिठई हिकिड़े मौली साहब खे वॾी ॾाढ़ी पटको बि वॾो चई सा ॿाहिरि वाइज़ो कर वारो कर माण्हू मूंसां विढ़नि था चई मूंखे ईंदो न आहे भाई चई न चई त न चई हली हुते पढ़ी ॿुधाए चवंदो भाउ हे आयो आहे चई मौलवी वारी मानी खाराए त पोइ चई मानी खाराईंदे आयो मानी खाई वेठो चई बिस्मिल्लाह रहमान रहीम दोस्तो सम्झो था सभिनी जो आहे सम्झो था जॾहिं जॾहिं तव्हां सम्झो बि था त मां पंहिंजो मथो छो खपायां हिन जो यार वाह जी करे वरी ॿिए साल जो आयो चई हाणे हिनखे वाइज़ करणो अॻे वारे बि मानी खाई हुआ चई हेॾा मौलवी वारो किरायो बि ॾींदो चई हा वरी आयो चई बिस्मिल्लाह रहमान रहीम जमातनि चयो त अॻे वारे चयो सम्झो था हाणे चइजो नथा सम्झो सम्झा चई सम्झो था चई साईं न नथा सम्झो चइबो अहिड़ा बे सम्झो सम्झंदो ई कोन मां मथो छो खपायां चई हिनखे चलणो न आहे वरी चऊं अधु हा कनि अधु न कनि वरी चइबो सम्झो था त अॻे चओ हा साईं सम्झूं था पोइ हिन चयो साईं नथा सम्झूं ॿियो साल सम्झाई कोन थो चइबो तव्हां जेके सम्झो था न हुन पोइ हिन ॿिए सम्झनि खे सम्झायो मां वञा जे सम्झो था त चओ सुभाणे अल्लाह बस क़ाइदे सिंधदान जे विच में मां घणो हाय न थींदुसि बस अची विया मां हाज़ुरी लॻाई आहे दुआ कयो आलिम जी इज़त कयो आलिमनि सां मुहबत कयो अलमरो मा मना अबू कमा क़ाल पाण फरमाए जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी वो उन सां हूंदो ओ कलमे वारो वला तकुन खामिसन मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो पाण फरमायो खबरदार आलिम जी मुखालिफत न कजाए आलमन के गारियों न दी जाए आलमन मां ऐब न कर जाए हुजूर फरमायो पंजी जमात में नाच जाए अलमरो मा मन हब पान फरमायो जंहिंजी जैसा मोहब्बत हूंदी क़यामत वारे ॾींहुं उन्हीं सां गॾु हूंदो बाबा मां तव्हांखे चवां दुआ कयां आमीन चइजो क़बूल न थी वञे 12 खां पोइ आऊं अलाह करे क़यामत जे ॾियारे इमरान सां उथो न मां चओ क़यामत जे ॾियारे अलाह तव्हां असांखे शहीद ख़ालिद महमूद सां उथारे हाँ दोस्तो ये सौदो ॾाढो सस्तो अथई सौदो ॾाढो सस्तो अथई क़यामत जे ॾियारे ऐलान थींदो अचो इमरानी पोयां उन जा चङा भला हूंदा चङा भला हेॾी ॻाल्हियुनि सां बि क़ुर मां था साबित कनि त हे वॾो इल्म वारो आहे मरो त तव्हांखे मोचड़ा लॻंदा क़यामत जे ॾियारे सां गॾु हूंदा क़यामत जे ॾियारे हिकिड़ा ज़रदारी जे गॾु हिकिड़ा नवाज़ शरीफ़ जे गॾु हिकिड़ा मुशर्रफ जे गॾु क़यामत जे ॾियारे नबी साईं फरमायो जेको जंहिं हालत में मरे थो उन हालत में उथंदो हो के शराब बि मरी विया के सिना करे मरी विया के कबाब खाईंदे के जुआ कंदे के सिनाऊं कंदे वाह 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 काॾे सिंध जो क़यामत जे ॾियारे उथंदो त मुंहिंजो ख़ालिद महमूद अल्लाह जे अॻियां सजदे मां उथंदो सजदे मां उथंदो हा हिन पर्च में नबवी में हिन जे साए में अचो ख़ालिद महमूद उन जे पोयां अचो क़ाइदे मिलत इस्लामी मौलाना फज़लुर रहमान उन जे कॾ अचो तव्हांजे दादूअ मां साईं मौलाना मंसूर अहमद उन जे कॾ पोयां अचो हाओ हाओ अल्लामा राशिद महमूद उन जे पोयां अचो ही काए ही पर्च में नबवी ये हलंदासीं हली लिवाउल हम्द जेको मिठड़े मोहम्मद करीम खे अल्लाह सब छोटकारे वारो झंडो ॾींदो जंहिं झंडे हेठां 1.25 लख बि बीहंदा तूं असां बि आलम सां गॾु बीहूं त सौदो सस्तो अथई उलमा सां साथ ॾिबो 26 मार्च ते ऐलान पिया थियनि हलबो क़ाइदे सिंध तव्हांखे ॿुधाईंदा त कीअं हलबो छा थींदो कहिड़ो मक़सदु आहे चओ पर ईअं चओ अॼु अहद कयो त अल्लामा राशिद महमूद क़ाइदे सिंध कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं क़ाइदे सिंध कदम बढ़ाओ हम तुम्हारे
दोस्तों पाक नबी इमामुल अंबिया यो घणी आया ने पो चवे द आलिम जी इज्जत कयो अल आलिम अल वालिद अबे अमर जी इज्जत कयो अबू अमा कुरान को फरमाए तब कज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब तो फरमाए मुझे फैसलो इबादत मुझी सजदो मुझो रुकू मुझो जो फैसलो तई अबे अम्मा सा सोनो हल अबे अम्मा जी इज्जत कर वो खान वो मौलवी ओ साहब ओ सरदार ओ मास्टर ओ प्रोफेसर ओ सदर ओ वजीर हता के नबी के भी याद रहा तो पांजे अबे अम्मा सा सोनो हलो सुन जाते रब कुरान में पांजी इबादत जो ऑर्डर रखो भी जाते फरमाए वअबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया व बिल वालिदैनि इहसाना। उसा क्या के शरीक न कयो अबे अम्मा सा सोनो हलो बिनी मां कोई बोलो थियो एड़ी गाल ता कन जगह तो के न थी वणे न वणे पर उफ उफ भी न चई जाए एकड़ा मानू चवंदा सेमा पी मां जो अदब कंदो वो पी गालाइंदो न जवाब न ॾींदा आहिनि पर दोडा हीअं करे पी खे ॾिसंदो आहे हस न थो ॿुधे नंढो नंढो ठाऊ को विच वारो ॾिसंदो आहे इहा बि बेअदबी आहे ॾिस बि न अल्लाह तो फरमाए ॻाल्हाए त प्यार सां ख़ुदा जो कसम हे तो चए फ़कीर राज़ी अल्लाह राज़ी काथे लिखियल आहे फ़कीर राज़ी अल्लाह राज़ी न ये गाल हदीस में लिखी भैया उलमा सा स्टेज भरी भैया हुजूर फरमायो रिज़ल रब्बु फी रिज़ल वालिद अबू अमा राज़ी तो अल्लाह राज़ी थव अबू अमा के राज़ी क्यों रब अबू अमा नाराज अल्लाह नाराज फरमाए अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात हुजूर फरमायो अल्लाह अम्मा जे कदम जे हेठां जन्नत रखी है अबुआब औसत अबुआबुल जन्नत अबो जन्नत जो दरवाज़ो आहे इन पंहिंजे पीउ मां जी ख़िदमत कयो अरे मौली साहब भी दुआ घुरंदा बुजुर्ग भी घुरंदा क़बूल थींदी पर दादू जा नौजवान अबे अम्मा हीअं हथ खणी करे दुआ घुरी न ख़ुदा जो कसम ख़ाली न मोटंदा रब क़बूल करे छॾी। क़ुरान जे हाफ़िज़नि जी इज़त कयो क़ुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा अथव इन जी इज्जत अबे अम्मा जी उलमा जी कुरान जे हाफ़िज़ जी इज्जत कयो दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे